अस्सलाम वालेकुम। अॼु असीं काइन मास्टर जे अंदरि पिक्चर स्लाइड शो सिखंदासीं। सो सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो काइन मास्टर ओपन कंदव त तव्हांजे साम्हूं हिन तरह ईंदो। ठीकु आहे। जेके बि प्रोजेक्ट्स तव्हांजा ठहियल हूंदा उहे हिते हूंदा, पर तव्हांजो न हूंदो त तव्हांजे प्रोजेक्ट्स न ईंदा। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां हिन में वेंदव। ठीकु आहे। इन खे क्लिक कंदव, पोइ तव्हांखे जहिड़ी बि स्क्रीन वारी वीडियो खपे थी उनखे उन में तव्हां वेंदव। ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां वाइट यूज़ कंदमि त मां वाइट खे क्लिक कंदमि। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हांखे काई बि पिक आणणी आहे त तव्हां यादि रखो मीडिया मां तव्हां पिक बि आणे सघो था ऐं वीडियो बि आणे सघो था। मां काई बि पिक थी आणियां। ठीकु आहे। तव्हां मीडिया खे क्लिक कंदव। उन खां बाद में मीडिया में वञी तव्हां कुझु पिक्स खणी ईंदव। ठीकु आहे। ठीकु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां कुझु पिक्स खणी आई आहियां काइन मास्टर जे अंदरि। उन खां पोइ तव्हां खे कुझु के पिक्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे टाइम वधीक रखिणो हूंदो आहे, कुझु जो घटि रखिणो हूंदो आहे। ठीकु आहे। फॉर एक्ज़ाम्पल मूंखे जेका हीअ पिक आहे उन जो टाइम वधाइणो आहे। तव्हां उन ते क्लिक कंदव, उन पिक ते जंहिंजो तव्हांखे टाइम वधाइणो आहे। उन खां बाद में जेके 3 डॉट्स आहिनि न येलो वारा, उन्हनि खे तव्हां प्रेस करे तव्हां जेतिरो बि वधाए सघो था। फॉर एक्ज़ाम्पल मां 7 सेकेंड्स ऐं समथिंग रखियो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ अहिड़ीअ तरह तव्हां जंहिंजो बि जेतिरो बि टाइम रखणु चाहियो रखी सघो था। उन खां बाद में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेका पिक असां खणी ईंदा आहियूं उहा फिक्स न बीहंदी आहे। ठीकु आहे। उनखे फिक्स करण जे लाइ तव्हां उन पिक खे क्लिक कंदव। ठीकु आहे। तव्हां हिन में वेंदव। ठीकु आहे। इन खे क्लिक करे तव्हां इक्वल जे बटन खे दॿाईंदव, पोइ तव्हां जिते बि बीहारींदव उहा उते ई बीहजी वेंदी। ठीकु आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो असां चवंदा आहियूं फॉर एक्ज़ाम्पल इन ड्रॉप ऑफ वाटर खां शुरू थिए वञी सॼी पिक ते अचे। ठीकु आहे। तव्हां इक्वल जे बटन खे ऑफ करे तव्हां स्टार्ट पोज़ीशन जेको लिखियलु आहे न उन में तव्हां क्लिक कंदव। ठीकु आहे। उन में तव्हां क्लिक करे स्टार्ट पोज़ीशन यानी तव्हां शुरू किथां था करणु चाहियो। फॉर एक्ज़ाम्पल मां शुरू हितां थी करणु चाहियां। ठीकु आहे। उन खां बाद में एंड पोज़ीशन इन खे क्लिक करे तव्हां ओतिरी रखंदव यानी ख़तमु किथे ते मुंहिंजी पिक। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां इन पिक खे थोरो वधाए बि छॾियोसि टाइम, इन जो टाइम। ठीकु आहे। हिन तरह सां हाणे तव्हां इन खे हलाए ॾिसंदव। ठीकु आहे। इन तरह सां इहो ईअं थींदो। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हांखे कंहिं पिक ते कोई फ़िल्टर लॻाइणो आहे त तव्हां उन पिक ते क्लिक करे उन खां बाद में कलर फ़िल्टर इन में वेंदव। ठीकु आहे। पोइ तव्हां हिन मां कहिड़ो बि फ़िल्टर लॻाए सघो था। ठीकु आहे। मां नन थी लॻायां, कोई बि न आहे लॻाइणो हुनजे करे। ठीकु आहे। उन खां बाद में एनिमेशन लॻाइण असां सिखंदासीं, यानी हिकिड़ी पिक खां बाद में जेका हीअ ॿी पिक अचे थी या ईअं झटको ॾेई न अचे की एनिमेशन सां अचे। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां हीअ जेको वाइट वारो आहे इन खे तव्हां क्लिक कंदव। ठीकु आहे। क्लिक कंदव त हे मूं वटि कुझु डाउनलोड थियल पिया आहिनि, पर तव्हांखे उहे डाउनलोड करणा पवंदा। कुझु पंहिंजा बि हूंदा आहिनि काइन मास्टर में, पर बहितर इहो आहे त मतिलबु तव्हां डाउनलोड करे छॾियो। ठीकु आहे। तव्हां हाणे हिन मां कोई बि खणी सघो था एनिमेशन। ठीकु आहे। मां हे थी खणां। अहिड़ीअ तरह तव्हां सभिनि ते एनिमेशन लॻाए सघो था। ठीकु आहे। हिन तरह सां हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो असां चवंदा आहियूं त पहिरियां हीअ पिक न अचे, पहिरियां हीअ वारी पिक अचे। ठीकु आहे। या काई बि पिक मतिलबु पहिरियां अचे उन खां बाद में ॿी अचे त तव्हांखे छा करिणो आहे, उन पिक खे यानी हीअ पिक मूंखे पहिरियां रखणी आहे त उन पिक खे प्रेस करे ऐं मतिलबु ज़ोर ॾेई करे तव्हां हिन खे किथे बि बीहारे सघो था। ठीकु आहे। फॉर एक्ज़ाम्पल मां हिन खे हिते थी बीहारियां। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे हे त मां सभु पिक्स रखियूं, इन जे मथां म्यूज़िक कीअं लॻाइजे। ठीकु आहे। उन जे लाइ तव्हां ऑडियो में वेंदव। ठीकु आहे। जेको ऑडियो लिखियलु आहे उन में तव्हां क्लिक कंदव। तव्हां वटि जेके बि ऑडियोस पिया हूंदा तव्हां उन्हनि मां कोई बि सिलेक्ट करे ऐं हिन ते अप्लाई करे सघो था त तव्हांजी उन ते म्यूज़िक बि लॻी वेंदी।